वमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तमाम आला उत्तम आहे। कंहिं ज़बान खे ताक़त न आहे जो उहा पूरी बयान करे सघे। तो बस नाले लिखाइण जे लाइ हर हिकु आशिक उम्मती रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ बयान कंदो आहे। जीअं हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं विकामियो पए मिस्र जे अंदरि, हिकिड़ी पोड़ी औरत धागनि जो फोरो खणी करे निकिती। पुछण वारनि पुछा कई त हे पोड़ी काॾे वञी रही आहे? चए त अॼु यूसुफ जी ख़रीदारी आहे। चए हू त लालनि जवारनि सोन चांदीअ में तुरंदो, तुंहिंजो इहो फोरड़ो छा कंदो? उन अजीब जवाब ॾिनो जेको सोन जे पाणीअ सां लिखण जे लाइक़ु आहे। चई मां बि सम्झां थी त यूसुफ खे ख़रीद करे न सघंदमि, पर एतिरो ज़रूर थींदो यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़रीदारनि में मुंहिंजो नालो लिखियो वेंदो। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ तव्हां असांजे ईमान जो जुज़ आहे। जेतिरी तारीफ़ कंदासीं ईमान वधंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुनिया में अचण रहमत आहे। अमर जे पेट मुबारक में अचण भी रहमत आहे। ख्वाजा अब्दुल मुतल्लब साहब के ओड़े पाड़े जो औरतूं अचे दाह ॾिनऊं त साईं अवां जी नुंहुं ख़ुशबू मखे थी, उनजो मुड़ुसु वफ़ात करे वियो आहे। ख्वाजा अब्दुल मुतल्लब साहब अम्मा आमिना साहिण रज़ी अल्लाह तआला अन्हा के घुरायो त मां जंहिंजो मुड़ुसु वफ़ात करे वेंदो आहे उनखे हार सिंगार ख़ुशबू करणु मनो आहे। अम्मा आमिना साहिण रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाए थी त साईं जंहिं ॾींहं खां वठी करे ही मूंखे हमल थियो आहे, इन ॿार जी बरकत आहे जो ख़ुशबू ऐं अज़ ख़ुद मुंहिंजे जिस्म मुबारक मां ॿाहिरि निकिरंदी आहे। इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो अमर जे पेट में अचण रहमत। अमर साहिण फरमाए थी पहिरियों खूहीअ ते असां पाणी भरण वेंदा हुआसीं, पोइ खूहीअ जो पाणी हेठि हूंदो आहे, डोलर सां मथे कबो आहे जीअं पुराणे दौर में हेठि हा। अम्मा आमिना साहिण फरमाए थी त पहिरियों असांजा हथ मटिजी पवंदा हुआ, माल खे पाणी पीआरींदा हुआसीं, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण पेट मुबारक में बस छड़ो खूह ते खूहीअ ते पहुचण जी देर हुई, पाणी अज़ ख़ुद मथे उभिरी ईंदो हो। अम्मा आमिना साहिण फरमाए थी मां पहिरियों बकरियूं चारींदी हुयमि, बकरी जो माल तमामु ॾुखियो आहे, हेॾे होॾे हुनखे हकलींदी हुयमि, पर जॾहिं खां वठी साईं मुंहिंजे पेट में आयो बकरियूं मुंहिंजे अज़ ख़ुद कढ लॻंदियूं, मूंखे हकलण जी ख़बर न पव, ज़रूरत न पवंदी हुई। अम्मा आमिना साहिण खे ख्वाब ऐं ग़ैबी आवाज़ बिशारत ॾिना विया त आमिना ही जेको तुंहिंजे पेट में आहे ॿार इहो वॾे शान ऐं मान वारो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरी। अम्मा आमिना साहिण ख्वाब लधो, हुकुम थियो त हिन जो नालो मुहम्मद रखिजांइ। मुहम्मद जी माना आहे तारीफ़ कयल, तारीफ़ कंदड़ खुटी पवे पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ न खुटे। जंहिं हस्तीअ जी अल्लाह पाक खुद तारीफ़ करणु फरमाई उनजो केॾो मक़ाम आला उत्तम आहे। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांखे पंहिंजे प्यारे पैगंबर हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सची मोहब्बत रब सां अता करणु फरमाए। रसूल जा चार हक़ आहिनि। पहिरियों रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ईमान आणणो आहे त आख़िरी पैगंबर आहे। असांजे नबीअ खां बाद में कोई नबी न ईंदो, जेको ईंदो उहो कूड़ो आहे, दजाल आहे, उनजे मथां बेशुमार लानतूं आहिनि। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। नारे तकबीर, ताजदारे खत्म नबूवत, शान मुस्तफा, अज़मत मुस्तफा, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मौजज़ात बेशुमार आहिनि। उलमा किराम 3000 लिखिया आहिनि। उन्हनि मां वॾो मौजज़ो ही क़ुरान पाक आहे। मेराज मुस्तफ़ा आहे।
जंहिं क़ौम नबीअ जे मौजज़े खे छॾे ॾिनो, उनखे कूड़ो मञो, अमल करणु छॾे ॾिनो, उन क़ौम खे उन वक़्त में अज़ाब आयो, तबाह ऐं बर्बाद थी विया। इन जा खोड़ मिसाल आहिनि। तंहिंजे करे असां मुस्लमाननि जे मथां हक़ आहे त इन क़ुर पाक खे पढ़ूं, अमल कयूं, पूरी ज़िंदगी इन क़ुर पाक जे अहकामनि जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां पहिरियों ईमान आणणु त आख़िरी पैगंबर आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दिलि जे अंदरि अज़मत विहारणु। जी मौलाना साहब बयान कयो, अल्लाह जलसो करणु फरमायो, समूरनि नबियनि खां वाइदो वठणु फरमायई, इहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी अज़मत आहे। मेराज में भी अज़मत आहे, काफ़ी अहिड़ा वाक़ियात आहिनि। ऐं जॾहिं अज़मत जंहिं माण्हूअ जी दिलि जे अंदरि वेहंदी आहे, उन सां मुहबत पैदा थींदी आहे। त टियों हक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे त असां पंहिंजे नबीअ सां मुहबत कयूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तव्हां मां तेसि ताईं कोई बि मोमिन न आहे जेसि ताईं मां उनखे अबे अमा खां, औलाद खां, समूरनि माण्हुनि खां, पंहिंजे जान खां वधीक प्यारो न हुजां। हाणे असां ॾिसूं असां में केतिरी मुहबत आहे। जीअं तव्हां शर साहब जो वाक़ियो पढ़ो, ॿुधो त उन कादियानीअ खे जहन्नम रसीद कयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रोज़ाना उनखे ज़ियारत थींदी हुई। ए मुंहिंजा मुस्लमान भाइरो, ये ॾाढी मुबारक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। अॼु सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन प्रोग्राम में दिल में तव्हां अज़म कयो त असां इन गुनाह खे छॾींदासीं। रसूल जी सुन्नत समझी करे, समूरनि नबियनि अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत समझी करे इन ॾाढी मुबारक खे छॾींदासीं। भुट्टे साहब जो किरदार हिकिड़े आलिम सगोरे ॿुधायो त जॾहिं सर शाहनवाज़ खे, भुट्टे साहब खे ज़ुल्फ़कार भुट्टो ॼाओ त हज़रत साईं अमरोटी रहमतुल्लाह अलैहि, ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैहि जी ख़िदमत में शाहनवाज़ ज़ुल्फ़कार साहब खे खणी वियो। जीअं असां पंहिंजे पाड़े जे उस्ताद वटि या कंहिं नेक साले वटि वञी करे ॿार खे आज़ान चवराईंदा आहियूं, हुकुम आहे त खारक चबाड़े करे उनजे तारूअ ते हणो। हज़रत मौलाना साईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैहि पंहिंजी लिब मुबारक ज़ुल्फ़कार साहब जे वात में विझणु फरमाई। उन लिब जो असर इहो थियो जो 74 वारे वक़्त में जॾहिं इहो फितनो उथियो हो, उलमा जी कोशिश सां जॾहिं दलाइल थिया, तो भुट्टे साहब कादियाननि खे काफ़र करार ॾिनो। अल्लाह खां दुआ है रब साईं हर मुस्लमान खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहब्बत दिल जे अंदरि पैदा करणु फरमाए। जंहिं शइ जी मुहब्बत थींदी आहे उन जी इताअत करणु, फर्मा बरदारी करणु सवली थींदी आहे। जॾहिं असांजे दिल में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी एतिरी मुहब्बत हूंदी ऐं हुजण बि खपे त पोइ उन खां गुनाह न थींदो। ॾाढी त आहे हर अमल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते अपनाईंदो। दुआ है जेके मूं अल्फाज़ चया, अल्लाह पाक मूंखे भी अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, अवां खे भी अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। जिन भी जेतिरो तावन कयो आहे, शाम खां वठी करे अवां क़ुर पाक ॿुधो आहे, उलमा जी इज़त ऐं मान कयो आहे, इन जो सिलो असां वटि कोन्हे। अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में अर्ज़ु आहे त रब साईं पंहिंजे खज़ाने मां तव्हां असांखे इन जो अजुर ॾियणु फरमाए, न दुनिया में भी आख़िरत में। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।